जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद। आप वेलकम बैक व्यूअर्स। नाज़रीन आफ्टर द ब्रेक ॾिसी रहिया आहियो ही जेको ट्रांसमिशन आहे जंहिंमें ख़ूबसूरत रंग आहिनि, जंहिंमें कलाम आहे, जंहिंमें ॻाल्हि ॿोल आहे ऐं उन जो सिलसिलो जारी आहे ख़ूबसूरत रंगनि में। जेकॾहिं अजरक जो रंग हुजे ऐं बैकग्राउंड में तव्हां ॾिसी सघो था मुख़्तलिफ़ जेके प्रोफेशन्स आहिनि सिंध जा उहे ज़ाहिर थी रहिया आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं सिंध जे खाधनि जी ॻाल्हि कजे, सिंध जे शहरनि जी ॻाल्हि कजे, सिंध जा जेके माग मकान आहिनि उन्हनि जी ॻाल्हि कजे त सिंध जी जेका सूंहं आहे उहा कंहिं खां घटि न आहे। यकीनन सिंध सॼी सूंहं आहे। बिल्कुल ईअं आहे सुमिरा नाज़। तव्हांखे कहिड़ी डिश वणंदी आहे? डिशेस में मूंखे भींडियूं वल्ला ऐं सुमिरा नाज़ चई रही हुई थोरी देरि पहिरीं चई रही हुयमि त सिंधी खाधनि में जेको असांजे ॻोठनि में बि हूंदो आहे पर असांजे शहरनि में बि हिते वधीक पसंदि कयो वेंदो। जॾहिं साग जी मकई जी मानीअ जी ॻाल्हि थिए त बसि छा त ॻाल्हि पली जो साग, मच्छी पले जी ॻाल्हि कजे, पली जी ॻाल्हि कजे, साग जी ॻाल्हि कजे ऐं दाल चांवर ऐं चांवर जी मानी ऐं वरी जेको गुड़ एड करे जेको बुसरी ठाहींदा आहियूं उहा आहे आहे। शमन साहब अवां जी जेका कहिड़ी डिश आहे जेका सभु ॻाल्हियूं त तव्हां पंहिंजी करे विया सभई जेके मुंहिंजी पसंदि जूं जेके शयूं। अच्छा अवां जी पसंदि कहिड़ी कहिड़ी आहे हिन में जेके हेतिरा ढेर नाला वरिता असां? बस इहे जेके बि तव्हां नाला वठिया इहे सॼी मुंहिंजी पसंदि आहे। माशाअल्लाह। अच्छा एक्चुअली असां इंटरव्यूज़ ॾिसी चुका आहियूं शमन मीराली साहब जा, असांखे ख़बर हुई उन्हनि जो वात पाणी करणो हुयो ऐं असांजे सिंध जा खाधा आहिनि एॾा ख़ूबसूरत ज़ाहिरी आहे। असां जेकी बि सिंधी आहियूं असांखे त पसंदि आहिनि पर ॿाहिरि बि पसंदि आहिनि, सिंध खां ॿाहिरि बि पसंदि कया था वञनि। बिल्कुलु। ऐं हर को ज़ाहिर जॾहिं सिंध जे खाधनि जी ॻाल्हि अचे थी, कुकिंग जी ॻाल्हि अचे थी ऐं वरी जॾहिं महिमान अचनि था, महिमान नवाज़ी में बि असां इलाही जेको आहे अॻिते आहियूं। छा चवणु चाहींदा त महिमान नवाज़ी में कीअं आहे सिंध? बिल्कुलु इहा करम नवाज़ी आहे सिंध ते ई ख़ासि करे। तव्हां पूरी दुनिया घुमो त वरी वापसि जॾहिं ईंदव न तव्हांखे महिमान नवाज़ी शिकारपुर में थो चवां पर पूरी सिंध में ई तव्हांखे मिलंदी। सो हिकु शिकारपुर त मुंहिंजो शहर आहे, बार बार उहो शहर अचे थो पर सिंध पूरी में महिमान नवाज़ी जिथे वेंदव तव्हांखे महिमान नवाज़ी मिलंदी। अच्छा अवां जॾहिं मुल्क खां ॿाहिरि वेंदा आहियो त जेकी पंहिंजे सिंधियुनि जी जेकी उञ हुई अव्हांखे ॾिसण जी, सम्झण जी, ॿुधण जी, हू कीअं लॻंदी हुई? इलाही सारा मां तव्हांखे ॿुधायां न उते त हुननि खे ॻाइण जी बि ज़रूरत न हुई, हू सिर्फ़ु ॾिसणु पिया चाहिनि। मां त फैमिलियुनि सां बि मिलां पियो, उते फैमिलियूं अचनि पियूं, जीअं अमेरिका वियासीं या लंडन वियासीं त हू चए बाबा ॻाइण त असां तव्हांजो पिया चैनलनि ते इन्हनि ते ॿुधूं था पर असां तोसां गॾु कुझु लम्हा गुज़ारणु चाहियूं था। बिस्मिल्लाह बाबा इहा मोहबत आहे। इहो त प्यार आहे पाण खे मिलंदो आहे। पाण पोइ जॾहिं असां वेंदा आहियूं मुल्क खां ॿाहिरि त असां जेकी रीतूं आहिनि, रस्मूं आहिनि, मोहबत आहे उहा असां पोइ न छॾींदा आहियूं। पोइ हू असांजी नक़ुल कंदा आहिनि ऐं हैप्पीनेस फील कंदा आहिनि। ख़बर अथव असांजी सिंध जा त ॿाहिरि माण्हू रहनि था न, तव्हां दुबई वञो, सऊदी वञो या कहिड़े बि मुल्क में वञो त हितां जा पंहिंजा सिंध जा उते उन्हनि पंहिंजो सेटअप ठाहियो आहे पर आहिनि त सिंधी न, उन्हनि खे उहो ई त जज़्बो आहे सिंध जो। उन्हनि खे अव्हां जो आवाज़ ॿुधी पंहिंजो ॻोठ यादि अची वेंदो आहे, पंहिंजो टाउन यादि अची वेंदो आहे न सर, पंहिंजा स्कूल्स, पंहिंजा कॉलेजिस यादि अची वेंदा। जिते वञा त साईं जो कलाम, साईं अब्बास अली शाह जो, उते वरी ख़ासि करे फरमाश इन कलाम जी बि वधीक थिए पई। हिकु अच कींजर ते, इहो त हिकिड़ो सुपर हिट गीत आहे मुंहिंजो, हिकिड़ी पहचान आहे, हीअ असीं ज़िंदगी ईअं गुज़री वई, या प्यार जिथे मिलंदो आहे पखड़ा उते अॾींदा आहियूं। सो अहिड़ा कलाम जेके आहिनि उहे उन्हनि जी माना दिलनि ते जीअं न नक्श थियल आहिनि। सो इहो ई वाह वाह। हाणे बि हिन महिल बि सॼी दुनिया में, सिंध में ऐं सॼी दुनिया में अव्हांखे अव्हांजा प्यारा ॾिसी रहिया आहिनि। छो त महिराण टीवी हिकु हिकु मुल्क में, हिकु दुनिया में आहे। माशाल्लाह माशाल्लाह। ऐं जेके सिंधी भाउर असांखे हिन वक़्तु लाइव ॾिसनि था ऐं उन्हनि खे पंहिंजे ही एकता वारो ॾींहुं बि मुबारक। ऐं मां इहो ई तव्हांखे अर्ज़ु कंदुसि त जिथे बि रहो था पंहिंजे कल्चर जेको आहे न उनखे विसारणु जेको आहे न तमामु वॾी भुल आहे। उन पंहिंजे कल्चर खे यादि कयो, उन पंहिंजे महिमान नवाज़ी खे यादि कयो ऐं हिक ॿिए खे
माफ़ करण जी थोरी थोरी ॻाल्हि ते असांजी सिंध में कुझु ॻाल्हियूं जेके अणवणंदड़ बि आहिनि त थोरी थोरी ॻाल्हि ते कावड़िया वतंदा हा अरे बाबा कावड़ में छा मज़ो छा आहे आहे नफ़रतनि में छा आहे? कुझु बि न आहे हिक ॿिए खे माफ़ कयो बख़्शो हिक ॿिए इहो बि सॉन्ग हुयो हिक ॿिए जी मदद कयो जी वाह, हिक वाह। ॿिए जी सपोर्ट कयो जी जी तमामु ख़ूबसूरत हाणे सॉन्ग तरफ़ हलूं बिस्मिल्लाह ख़ूबसूरत आवाज़ में शमन अली मीराली साहब जे ऐं उन्हनि जे सुरीले आवाज़ में ज़बरदस्त गीत आहिनि सो अॼु अहिड़ा सुहिणा गीतूं खणी आया आहिनि सिंध जा ऐं असांजी जेका व्यूअर्स आहिनि ॾिसी रहिया आहिनि वाह, इलाही वल्लाह, ख़ूबसूरत, उहो बि वल्लाह। कहिड़ो मंज़र हूंदो तमामु ख़ूबसूरत आवाज़ आहा। ऐं यकीनन ही जेका महफ़िल आहे उहा सजियल आहे महफ़िल झुमी पई आहे ऐं तमामु ख़ूबसूरत लॻो ॾाढो सुठो लॻो नाज़रीन इन्ही सुठे सॉन्ग्स इन्ही सुठे आवाज़ सां असां ब्रेक वठंदासीं ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं केॾा न वञो असां सां गॾु रहिजो तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद तालीम जिंदाबाद हुजे हुनर जिंदाबाद हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद ख़ुशियुनि जे अंगण ते ऐं ख़ुशियुनि जी राति आहे सुबुह खां वठी ख़ुशियूं ई ख़ुशियूं जेके आहिनि सेलिब्रेट कयूं आहिनि विखेरियूं आहिनि मुर्कूं ऐं महकूं आहिनि हिते कलाम आहे कलाम ॿुधी रहिया आहियूं हुन सां गॾोगॾु ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे ऐं तालीम अवां जेको आहे वल्लाह कोन था चओ वल्लाह बिल्कुलु चवंदुसि बल्कि इल्मु पिरायो सिंध संवारियो ऐं सुबुह खां वठी अञा ताईं शाम ताईं राति ताईं सिंध जी ख़ुशबू में सिंध वाह, जे वाह, रंगुनि में वाह। अजरक जे रंगुनि में ऐं दोस्तीअ जे रंगुनि में पाण मौजूदु आहियूं ऐं असां सां गॾु हिन महिल त ख़ैर शमन अली मीराली साहिब मौजूदु आहिनि त चार चंड सुमेरा नाज़ सही चयो त चार चंड लॻी विया टे असां हुयासीं सर चौथो चंड अची वियो चंड लॻो आहे अच्छा सुमेरा नाज़ बि कुझु चवणु चाहिनि टे चंड अॻ में मौजूदु हुया चौथो पोइ तव्हांजे हा सर रोशनी मुकम्मल थी वई रोशनी मुकमिल पर सर असां जेके चंड रहासीं न उहे थोरा घटि हुयासीं तारीख़ुनि वारा तव्हां 14 जे चंड रहियो वल्लाह न माशाल्लाह तव्हां सभई सुठा आहियो सभई प्यारा आहियो अल्लाह तव्हांखे सभिनी खे ख़ुशि रखे ऐं सो तमामु हिकिड़ो माहौल जेको हिन वक़्तु ख़ुशी जो माहौल आहे पूरी सिंध में पूरी सिंध में ऐं जॾहिं 14 जे चंड जी ॻाल्हि थी आहे त मूंखे हिकिड़ो शेर यादि अची वियो शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो आहे त 14 चंड तूं उभरी सैसे करे सिंगार फलक पिरियां जे हीलन करी हज़ार जहिड़ो तूं सभु ॼमार तेड़ो दम दोस्त जो वाह वाह वाह, शमन जो नाम आहे शमन जे नाम। ज़िंदाबाद। इलाही ख़ूबसूरत जॾहिं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी ॻाल्हि अचे थी उनखे असां जेकॾहिं यादि न कयूं ऐं उन्हनि जा कलाम जेको आहे भिटाई जा अवां बॻाया आहिनि अच्छा उन्हनि लाइ छा चवणु चाहींदा अवां छो शाइरनि जा सरताज आहिनि शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब सुभान अल्लाह लतीफ़ सरकार जो त ॾिसो न सिर्फ़ु नालो अचे थो त माना हिकिड़ो रूहानी उन में हिकिड़ो सुकून आहे पर जेके बि असांजी सिंध में वली आहिनि उन्हनि सभिनि जे जेकी शाइरी आहे उहा त बेमिसाल आहे न बुॾल फ़क़ीर सुभान अल्लाह रखियल साईं चीज़ल साईं सचल साईं बेदिल साईं इहे अहिड़ा वली थी गुज़रिया आहिनि हिन जी शाइरी में हिकिड़ी रूहानियत आहे सुभान उन जे कलाम खे गुनगुनाइण में ई माना हिकिड़ो इहो सम्झो असां फ़ख़ुरु महसूसु कंदा आहियूं लतीफ़ सरकार त वरी सभिनि जो सरताज आहे न उन जी शाइरी त वरी कमाल आहे अच्छा ही म्यूज़िक तब्दील थी रहियो आहे त अव्हां बि नवां सॉन्ग्स नवा गीत संगीत शामिल कंदा रहंदा आहियो पंहिंजी एल्बम्स में पंहिंजी दौलत में सरमाए में जी बिल्कुलु हाणे ॾिसो न जीअं ही दौर चेंज थी वियो आहे हाणे हिन में मुंहिंजी वरी इहा कोशिशि रही आहे त जेके असांजा सूफ़ी शाइर जी सो उन्हनि खे बिल्कुलु जदीद म्यूज़िक में इंशाअल्लाह पंहिंजी इहा तयारी हले पई अच्छा हा हा बहितरीन लतीफ़ सरकार जो कलाम मूं रिकॉर्ड करायो आहे अञा उनजो थोरो कमु रहियल आहे ओके जीअं मुंहिंजो मालिक तूं तूं ही तूं वाह आए वाह आए वाह वाह छा त शाइरी आहे मुंहिंजो मालिक तूं ही तूं तू ही ॿियो वर कंदी सकीना ॿियो वर कंदियसि कीन की सो मुंहिंजो लतीफ़ मालिक साईं जो इहो कलाम आहे ऐं बुॾल फ़क़ीर जो हिकिड़ो कलाम मूं रिकॉर्ड कयो आहे उहो बि छा त उन जी शाइरी आहे तमामु बहितरीन शाइरी आहे अदा कासिद वञी चओ मुंहिंजी हीअ दाह दिलबर खे सॼो हुज़ूर साईं ॾे इशारो आहे जी हाँ जी हाँ जी वाह अदा वाह कासिद माशाअल्लाह वञी चओ मुंहिंजी हीअ दाह दिलबर खे माशाअल्लाह
मुंहिंजी इहा शुरू खां वठी कोशिशि त मुंहिंजो जेको स्टाइल ॻाइण जो अंदाज़ हुयो सूफ़ियानो हुयो न, पोइ मजबूरन हिकिड़ो माहौल दुनिया खे बि ख़ुशि रखिणो आहे, पंहिंजे रूह खे बि राज़ी करिणो आहे, दुनिया खे बि ख़ुशि रखिणो आहे। सही ॻाल्हि। अच्छा, अव्हां त ज़ाहिर आहे अव्हां जो अंदाज़ बहितरीन आहे ऐं पंहिंजो कल्चर अहिड़ो आहे त मर्द हज़रात वधीक ॿुधंदा आहिनि, ईंदा आहिनि प्रोग्राम्स में, पर ख़वातीन जे मुक़ाबले में मर्द वधीक ॾिसण में ईंदा आहिनि। अव्हां छा था सम्झो त ख़वातीन बि अव्हां खे, अव्हां जे सॉन्ग्स खे, अव्हां जे हुनर खे पसंदि कंदियूं आहिनि? बिल्कुलु बिल्कुलु, इन में को शक न आहे, छो त मुंहिंजा कुझु अहिड़ा गीत आहिनि जेके शादियुनि सां टच करनि था, जेके ख़ुशियुनि जे मौक़े, जीअं गुल खपा हिन माली मूंखे हार घुरिजनि, सो अहिड़ा अहिड़ा जा राबेल जे गुल जहिड़ो यार आहे, माना इहे ख़ुशियुनि में तमामु कलाम मुंहिंजा घणा हलंदा आहिनि, ख़ासि करे लेडीज़ में जिते शादी जी अहिड़ी तकरीब हूंदी आहे। अच्छा, अॼु बि यही सम्झो शादी जो ॾींहुं आहे, अॼु बि ख़ुशी जो ॾींहुं आहे, बिल्कुलु हाणे थी वञे गीत, बिल्कुलु बिल्कुलु हाणे कलाम थी वञे, ख़ूबसूरत आवाज़ में आवाज़, बिस्मिल्लाह, तमामु बहितरीन ख़ूबसूरत शाइरी। हा, ठीकु आहे, ठीकु आहे। जॾहिं सॼो दिलबर हर हिक खे छॾियो दिलबर जो साथ न छॾिणो आ, दम दूर न रहणो आ, तुंहिंजो साथ न छॾिणो आ, दम दूर न रहणो आ, सख़्त ज़रूरत हुई तुझी अखियुनि में सूरत हुई। तमाम बेहतरीन, वल्ला 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 वल्ला। इन्ही वल्ला असां वठूं था ब्रेक, ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं, केॾा न वञो, असां सां गॾु रहिजो। तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद। हिकु दफ़ो ॿीहर भलीकार हिन अंगण ते, हिन ख़ूबसूरत अंगण ते, हिन ख़ुशियुनि जे अंगण ते, हिन बहारियुनि जे अंगण ते ऐं कल्चरल डे असां मल्हाए रहिया आहियूं। अंगण बुहारियां तुंहिंजूं वातूं बिहारियां, वाह वाह वाह, तमामु ख़ूबसूरत, तमामु ख़ूबसूरत, बहितरीन। कुझु पुछणु चाहिनि पियूं सुमेरा नाज़? जी सर, मां तव्हां खां इहो बि पुछां त माशाल्लाह सां तव्हांजी आवाज़ में अञा ताईं उहा शाइस्तगी आहे, मिठास आहे, अलाह करे हमेशह क़ाइमु रहे। पर शुरूअ खां ई असां माना ॾिसंदा पिया अचूं तव्हांखे ऐं ॿुधंदा बि अचूं पिया त ओड़ो ई हाणे बि मिठास आहे, ओड़ी हाणे बि शाइस्तगी आहे, इन जो राज़ ॿुधायो। ऐं मां तव्हांखे ॿुधायां त हिकिड़ी त अलाह जे तरफ़ां का शइ अमानत मिलंदी आहे न, त मूं कोशिशि इहा कई आहे त हिन फील्ड खे मां पंहिंजे, ठीकु आहे ज़माने जे हिसाब सां बि, पर मां ईअं सम्झो इबादत सम्झंदो आहियां। सच ॿुधायांव न त, छो त असांजी सभु कुझु इन गायकी सां आहे न। शमन मीराली बि हिन ॻाइण जे करे थियो, ऐं जेको अलाह साईं शोहरत ॾिनी, माण्हू केॾी कोशिशि कंदा आहिनि त यार मां हेॾो करोड़े रुपया ख़र्च कयां पर मुंहिंजो नालो थिए, पर असांखे त अलाह जे तरफ़ां फ्री गिफ्ट कई आहे न। माशाल्लाह, वतु इज़्ज़ु मन तशाउ, वतु ज़िल्लु मन तशाउ, ऐं अवां हुनखे संभाले बि रखियो आहे, ऐं इहा वॾी ॻाल्हि हूंदी आहे। बिल्कुलु, स्टार्टिंग में तव्हांजो उर्दू एल्बम आयो त माशाल्लाह सां केस्ट ॾाढी उहा फेमस थी वई, वणी बि हुई माण्हुनि खे। उन खां पोइ वरी उर्दू आया गाना हिकु ॿ, पर वरी थोरो घटि, उनजी वजह छा? हा, उर्दू जो वाक़ई मां घटि कमु कयो आहे, आहिनि ॿ टे एल्बम मूं कया काफ़ी पहिरियां। सो असांजो घणो जेको ऑडियो कैसेट जो कमु हुयो न, उहो सिंधी उन ते घणो इहो ॻाल्हि। ऑडियो जी ऐं हिननि एल्बम जी ॻाल्हि थींदी रहंदी, ऐं जॾहिं ॻाल्हि अचे थी ख़ुशीअ जो मौक़ो आहे, हिन ख़ुशीअ जे मौक़े ते जीअं शादीअ में हूंदो आहे न होज मालो, ईअं न सकाफ़ती ॾींहं लाइ बि तोहफ़ो आंदो आहे, उहो कहिड़ो गीत? हा बिल्कुलु, उहो मूं जॾहिं हिकिड़ो ऐलान थी वियो त इल्मु पिरायो सिंध संवारियो, अहिड़ी ख़ूबसूरत शाइरी मूं वटि पहिरियां मौजूदु हुई। इहो गानो अॻ में रिकॉर्ड थियल हुयो, पर इल्मु पिरायो सिंध संवारियो इहो वरी बाद में मां हिनखे कोरस जेको ॾिनो, सो ॾाढी बहितरीन शाइरी आहे, ख़ूबसूरत शाइरी आहे। उहो ई मैसेज आहे साॻियो त बाबा इल्मु ते तवजो। सही, बिल्कुलु, तव्हां ॾाढी सुठी ॻाल्हि कयो। ऐं इल्म जी जॾहिं ॻाल्हि अचे थी त इन जो मैसेज असां उहा खां वठंदासीं, पर जॾहिं इल्मु पिरायो सिंध संवारियो जी ॻाल्हि ईंदी आहे
त यकीनन उहो जोश ऐं उहो वलवलो बि आहे असांजे सिंध जा जेके माण्हू आहिनि, सिंध जा जेके ख़ासि तौर ते शागिर्द आहिनि, उन्हनि में बि जेको हिकिड़ो टैलेंट ॾिसूं था, उन्हनि जो IQ लेवल ॾिसूं था, उन्हनि जी महिनत ॾिसूं था, त यकीनन इहो सभु नज़र ईंदो आहे। त छा अव्हां जी सोच हुई त हीउ जेको इल्मु पिरायो, सिंध संवारियो, जेको तव्हां तोहफ़ो ॾींदा, त इहो तोहफ़ो आहे उहो केतिरी जेको आहे न मञता माणींदो, तव्हांजी सोच छा हुई? इंशाल्लाह मुंहिंजी इहा उम्मीद आहे त हिन गीत खे ॿुधी करे जेके पंहिंजे ॿारनि खे तालीम नथा ॾियारनि, असांजा भाउर जेके हारी नारी जेके बि आहिनि, जेके ॻोठनि में रहनि था, हिन खे शाइरी खे ॿुधी करे उहो ज़रूरु पंहिंजे ॿारनि खे तालीम ॾे ज़रूरु वठी वेंदा। बल्कि शाइरी नाहे, वाइदो आऊं वरितो आहे। हा, मूं वाइदो इहो सिंधियुनि सां पंहिंजे सिंधियुनि वाइदो खे वरितो आहे कि बाबा मूं चयो बाबा वाइदो कयो, पंहिंजे ॿारनि ते तवजा ॾियो, उन्हनि खे तालीम जे तरफ़ वठी अचो, तालीम जे तरफ़ जागो जागो सिंध जा वारिसो। बिल्कुलु बिस्मिल्लाह। केॾी वॾी ॻाल्हि आहे, सिंध जो एॾो वॾो रागी ऐं उहो तालीम लाइ एॾो करे थो, उनजो अहसासु आहे। तालीम त हारी नारी ऐं हारी जे बचड़नि जो अहसासु आहे। उन मज़दूर जा जेके बचड़ा हूंदा आहिनि, उहे जेको आहे कि कहिड़े हिसाब सां उहो वक़्तु गुज़ारे रहिया आहिनि, त इहो अव्हां खे कीअं ख़्यालु आयो, तालीम छो ज़रूरी आहे? इलाही ज़रूरी आहे तालीम, छो त ॾिसो न, ऐं सच ॿुधायो तव्हांखे, हक़ीक़त हिन ॾिसो पूरी दुनिया मूंखे ॾिसे थी त मुंहिंजे बाबा मूं ते तमामु घणी महिनत कई त तूं पहिरियां जेको आहे पढ़ाई ॾे तवजा ॾे, पर मुंहिंजो अहिड़ो शौक़ु थी वियो हिन म्यूज़िक सां, इहो मूंखे हिकिड़ो अफ़सोस रही जियो ज़िंदगी में। सही तव्हांखे ॿुधायां, मां एतिरो घणो पढ़ी न सघियुसि। इहो अहसासु आहे, मां चवां थो जंहिंमें जेकी मूंखां ग़लती थी आहे तव्हां ॿिया न कयो। इहा बिल्कुलु इहा मुंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश आहे त असांजी सिंध में तालीम जो एॾो शऊर थी वञे, अगरि जेको बि पंहिंजे ॿारनि खे नथो पढ़ाए, वरी पाड़े वारनि ते फ़र्ज़ु थो लॻे जेके सुलझल आहिनि, उहे उन्हनि सां वञी बाक़ाइदे मां त चवां थो झेड़ो कयो, पंहिंजो छिनी वठो। ताड़ियूं थी वञनि त अचो त असां ॾिसूं था, गानो ॿुधूं था। ज़बरदस्त, लख तोराब ऐं तव्हां हिते आया हिन ख़ुशीअ जे मौक़े ते, ऐं कुर्ब अव्हां जो, ऐं महिमान ई हमेशह हिन अङण जो मान हूंदा आहिनि, सिंध जो मान हूंदा आहिनि, धरतीअ जो मान हूंदा आहिनि। भूअं जा जियाला आहियो ऐं असांजो सिंध जो वॾो नालो, यकीनन ॾाढी ख़ुशी थी। महिराण टीवी सां त एतिरो प्यार कंदा आहिनि, हीअ अव्हां जो प्यार जो इज़हार बि सभिनी खे ख़बर पइजी वई आहे त जेतिरी अव्हां सिंध सां ऐं तइलीम सां प्यार कंदा आहियो, एतिरो प्यार महिराण टीवी सां तव्हां पाण ॿुधायो त नालो ई अहिड़ो आहे न, प्यारो नालो आहे। मजबूर जेको डायरेक्टर आहिनि, एग्जीक्यूटिव डायरेक्टर, उन्हनि एॾो सुठो सेट सजायो आहे, ऐं पूरी महिराण टीवी जेका सत आहे उनखे हिकिड़ो जोश, जज़्बो, वलवलो, हिकिड़ी एक्साइटमेंट हुई त असां सां गॾु इन प्रोग्राम में महिमान शख़्सियतूं शामिल हूंदियूं। बिल्कुलु बिल्कुलु, पर हुनजे मजबूर जी इहा कोशिशि अॻे साल खां वठी त बाबा हीअ जेको ॾियारा अचनि था असांजे चैनल ते तोखे ज़रूरु अचिणो आहे। मां चयो बाबा, ऐं हुन सां वरी मोहबत बि आहे, प्यारो असांजो दोस्त आहे। असां अची विया आहियूं, मां तव्हांखे ॿुधायुमि न। जी जी बिल्कुलु बिल्कुलु, अचो त असां इहो सॉन्ग ॿुधूं था ऐं एंजॉय कयूं था, सॼी सिंध खे डेडिकेट कयूं था शमन मीर अली जे तरफ़ां। बिस्मिल्लाह। जी जी शमन साहब। तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद, तालीम जिंदाबाद हुजे, हुनर जिंदाबाद।